वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। ऑल सखर स्मॉल ट्रेडर्स एंड कॉटेज इंडस्ट्रीज सुप्रीम काउंसिल के चेयरमैन हाजी मोहम्मद शफी अब्बासी चयो आहे त वापारी बिरादरी ख़ासि करे वापारी बिरादरी खे दरपेश मसइलनि जे हल लाइ हर फोरम ऐं हर प्लेटफॉर्म ते आवाज़ उथारींदासीं ऐं हिन जे हल लाइ संजीदगी जो मुज़ाहिरो कयो वेंदो। बिजली जे बिलनि ऐं ॿियनि मामलनि ऐं मसइलनि जे हल लाइ ऑल सखर स्मॉल ट्रेडर्स एंड कॉटेज इंडस्ट्रीज़ सेबको मुलाज़िमनि जे जाइज़ हक़नि लाइ साणनि गॾु आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन ऑल पाकिस्तान वापदा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर यूनियन सखर जे वफ़द सां ॻाल्हाईंदे कयो। वफ़द जे अॻवान रीजनल सेक्रेटरी शुजात अली घुमरो हाजी मोहम्मद शफी अब्बासी खे ऑल सखर स्मॉल ट्रेडर्स एंड कॉटेज इंडस्ट्रीज़ सुप्रीम काउंसिल जो चेयरमैन चूंडण ते मुबारकबाद ॾिनी ऐं उमीद ज़ाहिर कई त हू वापारी बिरादरी खे दरपेश मसइलनि खे हल कराइण में कामयाब थी वेंदो। उन मौक़े ते सखर जे स्मॉल ट्रेडर्स ऐं कॉटेज इंडस्ट्रीज़ जो ख़ालिद शमसी, शमसी ज़ुबैर करीम, ज़हीर भट्टी, सेबको यूनियन अॻवान नज़र मोहम्मद मेमण, एसडीओ सब डिवीज़न 2 मुश्ताक कुरैशी, ग़ुलाम मुस्तफ़ा ऐवान, खलील अहमद ज़ोनल वाइस चेयरमैन, अब्दुल ख़ालिक सेठार ज़ोनल सेक्रेटरी अब्दुल रऊफ़ दायो, वापारी ज़हीर भट्टी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। हाजी शफी मोहम्मद अब्बासी सेबको वफ़द खे बिजली जे बिलनि समेत बिजली जे ॿियनि मसइलनि बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई। उन खां अॻु वापारी अॻवान सेबको वफ़द में शामिल अॻवाननि खे अजरक जा तोहफ़ा पेश कया विया।